बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। कहानी वीडियो में खुश आमदीद। दोस्तों, 1965 जी जंग में पाकिस्तान वटि फ़ौज जो तइदाद घटि हुयो। सदर अयूब हुरन जे पीर पागारे शाह मर्दा शाह खे दरख़्वास्त कई त तव्हां पंहिंजी जमायत मां नौजवान ॾियो जेके वतन अज़ीज़ जी हिफ़ाज़त कनि। जंहिं ते पीर पागारे हाकारी जवाबु ॾिनो, बिल्कुलु वतन अज़ीज़ जो दिफ़ा कंदासीं, जाननि जो नज़रानो बि ॾिनो वेंदो। शहादत जो अज़ीम मौक़ो मिलियो आहे। असां हुसैनी ख़ानदान हुर जमायत जी रिवायत बरक़रार रखंदासीं जेका करबला खां हलंदड़ आहे। असांजे रगुनि में उहो खून समायल आहे। पीर साईं ॿिए ॾींहुं अची बॉर्डर जे ज़िले उमरकोट में खीमो खोड़े हुर जमायत जे जवाननि खे आवाज़ ॾिनो जेके जोक दर जोक शहादत जे जज़्बनि सां सरशार शामिल थींदा रहिया। सिंध जे बॉर्डर ते हुर जा जवान अॻी सिफ़ में बीही पंहिंजी फ़ौज सां शाना बशाना गॾु विढ़िया। उन वक़्तु हिंदुस्तान जी फ़ौज उमरकोट खां 3-4 मील पोइते पाकिस्तान रेगिस्तान वारे सॼे इलाइक़े जो कब्ज़ो करे चुकी हुई। हुरनि फ़क़ीरनि ऐं उन जे मुर्शिद पीर पागारे जो मैदान जंग में लहण खां पोइ पंहिंजो इलाइक़ो वापसि वरितो। जेके इलाइक़ा फ़तह पे कया उते हुर जवाननि झंडो न हुअण करे पंहिंजी आर्मीअ खे सिग्नल ॾियण लाइ अजरक जो पटको लाहे लहरायो वियो, जेका असांजी सिंध जी सक़ाफ़त आहे। अजरक खे हुरनि एतिरो अज़ीम रुतबो ॾिनो, क़ौमी झंडे सां शाना बशाना खड़ो कयो। जंग में शहीद थींदड़ हुरनि खे अजरक सां लिपेटे शहीद जो लहद आंदो वेंदो हुयो या उते दफ़न कयो वेंदो हुयो। दोस्तो, इन तरह जूं वधीक किस्सा कहाणी बयानात वीडियोज़ जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं उन सां गॾु बेल आइकन बि ज़रूरु प्रेस कयो।